ओम साईं राम। हिकिड़ो ॿुढो काको सैलून में वियो वार कटाइण। मथे ते वार हुअसि घणे करे 12-15। वार कटण वारो खे जाम गुस्सो अची वियो। चई हाणे मूंखे ॿुधाए कि इहे वार मां ॻणियां की न कटियां। काके चयसि न पुट कट, न पुट ॻण, तूं हुनखे न डाए कर। खिलण लॻो। चई ही डाए करे छा कंदे? चई पुट ॾियारीअ जो टाइम आहे, पासे वारियूं असांजे घर में ईंदियूं मिठाई विठाई खणी करे, मां बि सुठा कपिड़ा पाए करे वेहंदुसि। उमिरि केतिरी बि हुजे पर ख़ुशि रहणु तमामु ज़रूरी आहे। इन करे तोखे जेको चवां थो उहो कर। चओ ओम साईं राम।